ॾियो ख़बर वकील साहब, मुंहिंजी हाज़िरी कॾहिं रखाईंदव? सुभाणे तोखे वठी वेंदा हाज़िरी लाइ। को थींदो चाढ़ो या अञा सड़ंदो रहंदुसि? केस में को बि दम न आहे। दाऊद साहब तव्हां मथां महिरबानी करे वियो अथव। पोइ छा था सम्झो वकील साहब, सुभाणे ज़मानत मंज़ूर थी वेंदी? ज़मानत छा जी, सुभाणे केस ई ख़तमु थी वेंदो। तव्हां मथां आचर जो केस आहे ऐं आचर हींअर पाण रूपोश आहे। चइबो त ॿाहिरि निकिरण जी सुभाणे तयारी करे छॾियां। आचर वारनि ॿाहिरि बाह ॿारे छॾी आहे। रेस जे माण्हुनि जो निकिरणु हराम थी वियो आहे। जेकॾहिं न इहा ई हालत रही त रेस जूं समूरियूं ज़मीनूं बर्बाद थी वेंदियूं, को फसल करण वारो बि कोन हूंदो। बाबा, हाथी खे त रईस लेटाए विधो आहे, बाक़ी इहे छा आहिनि? रुगो थोरी तबियत सही थियण ॾे, पोइ इन्हनि खे बि मुंहुं ॾेई वठंदासीं। सुभाणे अदा मजू बि घणो करे अदा थींदो, पोइ ॾिसंदासीं त इहे आचर वारा कीअं था जुओ में अचनि। अदा, जेकर रईस ई उन्हनि खे कुझु नथो करे त पोइ तव्हांजो छा वियो? बस हाणे बस, तूं विच में टपो न ॾे। सही त चवे पई, ज़मीनूं रेस जूं आहिनि, दुश्मनी रेस विहाई आहे, पोइ विच में असां पंहिंजो घर बर्बाद छो कयूं? हा पुट, हाणे पंहिंजे कदमनि खे कुझु रोकियो, अञा बि वक़्तु वियो न आहे। शाबस थी बाबा, शाबस थी। आचर वारा त मूंखे मारे चुका आहिनि। इहा त मुंहिंजी ज़िंदगी हुई जो मां बची वियुसि। हाणे मां माठ करे कोन वेहंदुसि, पंहिंजो प्लान ज़रूरु वठंदुसि। अदा, जे मोला ज़िंदगी ॾिनी अथई त उन जो सही इस्तेमाल करण बि सिख। अदी, तोखे चयोसीं त तूं विच में न ॻाल्हा। मुंहिंजे ॻाल्हाइण ते तव्हांखे चिड़ छो पई वठे? इन हे करे जो मर्दनि जे विच में औरत खे ॻाल्हाइण जो को बि हक़ न आहे। अदा, राति ॾींहुं तुंहिंजी ज़िंदगी जे लाइ दुआऊं पे घुरियमि ऐं हाणे चवीं थो मूंखे ॻाल्हाइण जो बि हक़ कोन्हे? मूंखे ख़बर आहे त तूं पीर पोटी आहीं ऐं तुंहिंजी दुआनि सां मूंखे ज़िंदगी मिली आहे। हाणे माठ करे वे, घणो कंहिंजो दिमाग़ ख़राब न कर। जेकॾहिं अञा बि तव्हांजो मग़ज़ ख़राब रहियो न त हिन घर खे बर्बादी खां सवाइ कोई बि न बचाए सघंदो। तव्हांजी पुलिस आख़िर करे छा थी? खुलेआम आचर ऐं खानू वतन था, मुंहिंजे माण्हुनि खे टोड़ाईंदा ऐं तव्हां वटि तमाशो ॾिसंदा। रईस, हुननि जो मुड़ुसु मुआ कुझु ॾींहं जोश अथनि, पाण ई थधा थी वेंदा। रईस, तव्हां परेशान छो था थियो? मां परेशान कोन थो थियां। जे मां चाहियां न त उन्हनि खे अॼु ई ख़तमु करे सघां थो, पर मां वधीक खून ख़राबो नथो चाहियां। जे ईअं कयुमि न त उनजो सॼो फ़ाइदो मूसा ख़ान खे थींदो। तॾहिं त चवां थो त का कानूनी कार्रवाई कर, कानूनी कार्रवाई। रईस, मां त तव्हांजे हुकुम जो ग़ुलाम आहियां, जेको हुकुम कयो। तूं वञी खानू ऐं आचर जो निंडू आराम कर। अहिड़ो कम करीन जो ही ॻोठ त छा पर ही शहर छॾे भॼी वञनि त जीअं मां उन्हनि जो वरी मुंहुं न ॾिसां। रईस, उन्हनि खे हिन शहर मां तड़े कढण जी क़ीमत केतिरी ॾींदी? तुंहिंजो पेट मूंखां कोन भरबो दाऊद। रईस, तोखे मुंहिंजो पेट भरणो पवंदो, छो त कानून खां वधीक मां तुंहिंजो कमु पियो कयां। रईस, जे थकिजी पियो आहीं त उहा ॻाल्हि कर। बाक़ी रईस मूसा ख़ान मूंखे राज़ी करण लाइ उहे तयारु लॻो पियो आहे। उनजो नालो मूं अॻियां न खण। तूं जो पुरा मां कंदुसि, बस तूं रुगो खानू ऐं आचर वारनि जो बिलो कर। अहिड़ो असर करी जो हिन ॻोठ मां तोबहूं करे भॼी वञनि। रईस, कोशिशि कंदुसि हितां निकिरी भॼी वञनि। जेकॾहिं हितां न निकिरी सघिया त कानून जे दायरे में उन्हनि सां उहो असर कंदुसि जेको मीर सां मूं कयो। पर वरी मूंखे मुंहुं न ॾेखारजांइ। इहो कमु करे पोइ अचिजांइ इनाम खणण जे लाइ।
जानो थी कानून के पंहिंजे हथ में न खण कानून कानून मां तव्हांजो कोॾो न आहे कयो मूंखे बख़्शो यार आ आ आ रांद खेॾो आ आ अच 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 न मां घर तो वञा मूंखे बुख लगी आहे मूंखे बि बुख लगी आहे मां बि घर हलंदुमि हा मानी खाईंदे हा मां बि मानी खाईंदुमि पोइ अॼु त गॾिजी हली मानी त खाऊं हलो 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 मानी खाईंदा अचे वरी हेॾा केॾा वठो थो अचीस कढीस ॿाहिरि मां चाचा जी तो मूंखे बुख लगी आहे त तुंहिंजे लाइ बि मानी कोन हिन जो पेट वरी किथां भरींदसि आहे त घर में अटो बि कोन जो पचाए वेही तव्हांखे खारायां काल खां अन्न ॿधी रखियो अथमि पिणे पहिरां ईंदो त मानी बि मिलंदव न अम्मा अटो मां हट तां वठी थो अचां पैसा अथई बाबा जे नाले ते वठी ईंदुसि वञ पोइ जल्दी वठी अच मानी खाऊं मूंखे थियो छा आहे चरियो आहे या मिक्र कयो थो वते वाह वाह माई वाह वाह कॾहिं चोर कॾहिं चरिया वॾा चढ़ चिटा लॻा पिया आहिनि माई ॾे ख़बर जनत नओं घोटु कयो थी छा ओरे त कुझु थो थिए पियो तो वारो घोटु हेॾे हीअ कुंवार वणाई थी हा वणे थी ॾाढी अला चोरी तो वारो घोटु ॾिस तोखे ॾिसी केॾो ख़ुशि थो थिए अचीस बरसात में एस बी मां हिन ॾाइण सां गॾु तोखे बि सबक सेखारे थी बी त सही अड़ी मूंखे छा सबक सेखारींदी मां त आई थी रही घोट सां ताऊं करे बी ॾाइण न भॼी काॾे चरियो वरियो कोन्हे छा आहे पाण थो करे
बोतार बाबा जो ख़ैर। कमदार ही किथां वठी आयो आहीं? बोतार बाबा तव्हां मूंखे ॻाल्हि न कई जंहिं महाराज जी उही अथव बख़्शल बाबा आहे शहरी बाक़ी विड़े चोट ते थो। कमदार ही न थिए जो गोलियूं हलनि यार खणी आ करे गोलियो बि हथ न अचे। रेस मरी सघूं था पर कदम पोइ ते न हटंदो। चइबो त मूं मथां पंहिंजो सिर कुर्बान कंदे त पोइ वठ ही रिपीटर। ऐं थी वञ मूं मथां कुर्बान। बोतार बाबा मूं चयो न त मरी सघे थो पर मैदान छॾे भॼण वारो न आहे। ही पंहिंजी जान ॾेई सघे थो पर मिठल खान पाण सां गॾु गार्ड खणी हले न कमदार न। बोतार बाबा ॿाहिरि सॼो मुल्क ॿरियो पियो आहे। दाऊद जे मरण खां पोइ त हुननि जो निशानो हाणे तूं आहीं। जॾहिं तोखे कुझु थी पियो त सॼो ॻोठ यतीम थी वेंदो। कमदार मां पंहिंजे जान जो नज़रानो ॾेई हिन ॻोठ खे यतीम थियण खां बचाईंदुसि। जे मौत लिखियल हूंदो त केर बि कंहिंखे बचाए नथो सघे। बोतार बाबा मौत खे असीं नथा टारे सघूं पर पंहिंजे हिफ़ाज़त जे लाइ उपाउ त वठी सघूं था न। ठीकु आहे कमदार तोखे जीअं मुनासिब लॻे मां तोखे कोन रोकींदुसि। सादला सामान ॾेसि। पंहिंजो पाण खे रोकियो उहो कुझु कयो जो वापसी जो रस्तो थिए। न बाबा न अञा त अदा जो कफन बि मेरो न आहे थियो। अञा त अदा जे कंहिं दुश्मन खे बि नाहे लेटायो ऐं तूं चवीं थो त बसि कयो। जेसीं ताईं मिठल खान जे रक्त मां बुक भरे न पीअंदुसि तेसीं ताईं बाबा चुप करे न वेहंदुसि। आचर पुट जी ख़बर चार में घर जो रुख बि कोन थो करे। बाबा जेसिताईं अदा आचर अदा वॾे जे दुश्मन खे न लेटाईंदो तेसि ताईं घर में पे न रखंदो। अरे भली तव्हां पंहिंजे भाउ जे पलांद में 10 माण्हू मारे विझो त बि तव्हांजो भाउ कोन मोटंदो। रोकियो पाण खे छोरा रोकियो पाण खे। अदा त मोटी कोन ईंदो बाबा पर जेसिताईं अदा जा दुश्मन हिन शहर में घुमंदा रहंदा तेसिताईं असां बि सुख जो साह न खणंदासीं। जे उन्हनि खे छॾे ॾिनोसीं त माण्हू छा चवंदा त मीर जा ॿाहिर एॾा बुज़दिल निकिता जो पलांद बि न करे सघिया। अरे माण्हुनि जे वातनि खे छॾियो उहे कॾहिं बंदि कोन थींदा। छॾियो पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हियुनि खे ऐं पंहिंजो पाण खे रोकियो कि न सॼो ॾींहुं वतंदो बंदूक साण खणी घुमंदा। अरे कुझु शादियुनि लाइ बि सोचियो पंहिंजे घर ठाहिण लाइ बि सोचो छोरा। छा बि सोचई बाबा छा बि सोचई। मूं त सोचियो त अदा जे पलांद लाइ तूं पाण बंदूक खणी ॾींदे पर मूंखे कहिड़ी ख़बर त हथ में खयल बंदूक बि खसे वठंदे। अरे उहे कहिड़ा माउ पीउ आहिनि जेके बंदूक खणी पंहिंजे औलाद खे हथ में था ॾियनि। बाबा हथ में बंदूक खणी त हाणे फिटी कोन कंदासीं। ओसी ताईं फिटी न कंदासीं जेसि ताईं पंहिंजे वॾे भाउ जो पलांद न कंदासीं। तूं हाणे क्रोध खे छॾ बसि दुआ कजांइ। वाह पुट वाह कहिड़ो नेकी जो कमु करणु थो वञी जो मां दुआ लाइ हथ खणा। अलाह सिर्फ़ वक़्त ॾांहुं ख़ैरु कंदी तुंहिंजो बि ख़ैरु त दुश्मन जो बि ख़ैरु।
जूणियूं हणंदे हाणे असांजी मुखबरी कंदे हाँ ॿुधा आचर खुदा जो वास्ते माफ़ कयो अॻिते अहिड़ी ग़लती न कबी ज़िंदा बचंदे त अहिड़ी ग़लती कंदे न असां तोखे ज़िंदा छॾियूं छो था हानो सरन जो बूढ़ो त ॾिस जंहिंमें ॿधी उछलियऊंसि जीअं माइटनि खे लाश बि हथ न अचेसि सरन जे बूढ़े मां कमु हली वेंदो न यार ज़ाहिर थी पवंदो ॾिसो खुदा खे मञो बिली मूंखे वञणु ॾियो तोखे वञणु ॾियो ऐं सुभाणे तूं असांजी मुखबरी करे असांखे माराईंदे ईअं न खुदा जो वास्तो अथई ता पंहिंजे बचनि जो वास्तो अथई यार शिकारी छा सलाह थी छॾियऊंसि छॾींदेसि भरड़े कलमो मां चवां थो भर कलमो न शिकारी न न कानून न मूंखे छॾ त कयांसि पूरो खून रे खून खून रे खून हस खून जा सक्का कमर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए मूंसां गॾिजी रेस वटि हलंदे या न ॾिस परो को मुनासिब वक़्तु ॾिसी त असां हलंदासूं हींअर पाणी सभु तार लॻो पियो आहे इहा असुल ॻाल्हि ई न कर छा ॻाल्हि आहे कमदार यार जबार चऊं जो तूं ई आहीं तूं ई सलाह ॾे कहिड़ी सलाह का ॻाल्हि न आहे पुटु कमदार जा वठो ख़बरूं कंदो परू तुंहिंजी त जबार जे अॻियां ई हवा निकिरी वई भई रहिसे अॻियां तूं कीअं ॻाल्हाईंदे कमदार मुंहिंजी हवा नाहे निकिती ऐं न ई वरी को मां ग़लति कम जे लाइ निकितो आहियां जो कंहिंखां टिॼां कोई ॻाल्हि छा आहे मूंखे छो था ॿुधायो यार जबार परू वते तो ठाला भॼंदो ठा हलाए कंहिंजो ठा तव्हां ई अचर वारनि जो कमदार ये मुंहिंजा लफ़्ज़ न थिए जबार परूअ जा अथई चाचा इहा ॻाल्हि मूंसां कई अथई आईंदा इहा ॻाल्हि न कजां शुक्र कर जो इहा ॻाल्हि तूं मूंसां कई पर जे रहिस सां ॻाल्हि करी हा त तुंहिंजो पटको लाइण में देरि न करे हा